IBA जे प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़िन सिविल सोसाइटी पारां कराची में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अजमल सावंत जो कत्ल 6 अप्रैल ते थियो ऐं 6 अप्रैल ते खां अॼु 4 मई आहे, माना महीनो थियण वारो आहे, पर अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। हाणे हिकिड़ो प्रोफेसर हुजे, इंजीनियर हुजे, डॉक्टर हुजे, माना इनखे एॾियूं डिग्रियूं, छो त हीउ इंजीनियर हो बेसिकली, उन खां पोइ उन PhD कई त हिनखे डॉक्टरी जो मिलियो ऐं प्रोफेसर जो ख़िताबु मिलियो। मुल्क में सिर्फ़ु 4 आर्टिफिशियल माना साइंस जा आहिनि प्रोफेसर, उन्हनि मां हिकिड़ो डॉक्टर अजमल सावंत हो, उहो बि माना उनजो कत्ल थी वियो। ही प्रोटेस्ट इन ॻाल्हि जी गवाही ॾिए थो त जेको सिंधी माण्हू आहे उहो बाशऊर आहे, उहो सम्झे थो, सोचे थो, उहो इहो बि ॼाणे थो त जेको पढ़ियल लिखियल माण्हू हूंदो आहे पंहिंजी क़ौम जे लाइ उहो हिकिड़ो असासो हूंदो आहे, उन असासे बचाइण जे लाइ अॼु ही मेड़ शामिल थियो आहे। असां सम्झूं था त सिंध जे अंदरि इन तरह जी क़बाइली दहशत जी गर्दी करे माण्हुनि खे ग़ुलाम बनाइण जी साज़िश कई पई वञे ऐं बेगुनाह माण्हुनि खे जेको आहे मारियो पियो वञे। सो असां इन अमल जी मज़म्मत था कयूं, असां मुतालबो था कयूं त डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हिकु त तव्हां पहिरों ई पंहिंजी सिंध खे तालीम खां हर लिहाज़ खां एॾो पोइते था कयो, पर हिकु माण्हू जेको ज़ाती तौर में फ्रांस मां या जहिड़े बि मुल्क मां वापसि अची पंहिंजो ज़ाती ऐशो आराम, हेॾी पघार, हेॾी इज़त शऊ छॾी अगरि पंहिंजे देश थो अचे पंहिंजनि माण्हुनि खे बाशूर करणु ऐं उन सां बि इहो ज़ुल्म थिए ऐं उनजे ख़िलाफ़ का आवाज़ न थिए, कातिलनि खे का सज़ा न मिले। असां सिंध गवर्नमेंट खां अपील था कयूं ऐं डिमांड था कयूं त जुडिशल इंक्वायरी मुक़ररु करायो, उन जे पुठियां कहिड़ा फैक्ट्स आहिनि, केरु माण्हू उन में इन्वॉल्व आहे इन वॾे हिकिड़े क्राइम में, उन्हनि खे जुडिशल इंक्वायरी में आणे हक़ीक़तूं साम्हूं आणे। त हिकु यूनिवर्सिटी जो प्रोफेसर क़तल ऐं क़तल छा था थियो आहे, इहो जागीदारी ऐं इहो दुश्मनियूं हल्कियूं फुल्कियूं ॻाल्हियूं उन्हनि तां उनखे क़तल कयो वियो, पर अञा ताईं तव्हां ॾिसो पिया त पूरो महीनो अची थियो आहे इन ॻाल्हि खे, त अञा उनजा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। सो जेको हीअ एहतजाज असां रिकॉर्ड करायूं पिया, हिन एहतजाज खे वधीक जेको आहे सो असां वधीक जेको आहे सख़्तु बणाईंदासीं जेकॾहिं उनजा कातिल गिरफ़्तार न थिया। डॉक्टर अजमल सावंत जो कत्ल आहे उहो इंसानियत जो कत्ल आहे, तालीम जो कत्ल आहे, सान्या जो कत्ल आहे। उन जे करे जेसि ताईं उन जे कत्ल में मुलविस न सिर्फ़ु उहे जिन हथियार हलाया आहिनि, पर उन जे पोयां जेके ॻुझा हथ आहिनि उहे बि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न कई वेंदी, उन्हनि खे मंज़र ते आंदो न वेंदो ऐं उन्हनि खे क़ानूनी कटहरे में आंदो न वेंदो, तेसि ताईं हीउ जेको JWC जो एहतजाज आहे इहो तहरीक जी सूरत अख़्तियार कंदो ऐं असांजो एहतजाज जारी रहंदो।